दह यार हेलो वाह वाह है ॾिसो हिनजी टैलेंट ॾिसो पट में ॾिसो रुगो ज़मीन ज़मीन ज़मीन। अस्सलाम वालेकुम गरीब जो संग छाल आखिरा खुश तबियत सही दो उम्मीद लोग सब ठीक हूंदा खरन रहंदा भाईजान। वेलकम टू बैक अगेन। जीअं त जुमे जो भलारो ॾींहुं आहे सभिनि खां पहिरीं तव्हां सभिनि मुस्लमान भाइरनि खे जुमतुल मुबारक। हाणे पाण हलंदासीं। हाणे मां उथियो आहियां जस्ट मतिलबु 2 कलाकनि थियो हूंदो। सो टाइम थी वियो आहे 1:12। सो 1:30 बजे फर्ज़ पढ़ंदा आहिनि। सो चलो चलें जल्दी 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 चलो चले। समझ रहे हो ना। फिर आपसे मिलते हैं बाइक पे। हाँ भाई नमाज पढ़ो। नमाज पढ़ी थी। गर्मी सफ़ा मारे छॾियो आहे। बुसड़ अची वियो। मां अंदर बीठा पर वॾी गर्मी ॿाहिरि मौसम ओपी सौ खां नथो विझे सेटी अंदर हल न हिमल गर्मी हुआ कोन्हे। हाय दरे करमान अली हाय दरे करमान। हाँ ठीक है तो भाईजान हिकिड़ो हाणे असां तव्हांखे टैलेंट ॾेखारण वारा आहियूं। टैलेंट तव्हांखे ॾेखारण वारा आहियूं। अलाए छा छा वेठो थो ॻाल्हायां। सो अब्दुल अहद माजिद जो वॾो वॾो बचिड़ो पुशअप सिखियो आहे। जेके माना पुशअप थो हणे मां बि हिकिड़ो नथो हणी सघां पर नंढड़ो साजिदड़ो ॿी न ई सही घणा सही न ॿी हिकिड़ो सो नंढड़ो पुशअप थो हणे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 क्लैपिंग फॉर भाई इहो तव्हां पुशअप हणो था सकी नथा पओ सूर नथो थिए थकिजी पियो यार मञ यार भला इहो कीअं सेखारिया तव्हांखे बाबा सेखारिया अथई न। हाँ मज़ा सेखारिया अथई न बाक़ी हाँ माना हिमल तूं 20 पुशअप हणींदो वञी असां तूं मने लॻे थो हो थींदे ट्रेनर असांजो नंढड़ो। और संगत खे चओ संगत मां अहिड़ी महिनत कई आहे मूंखे सब्सक्राइब कयो। लव यू। एॾा न हणंदो कर हरू डेली माना ॾींहं में पोइ हिकिड़ो 2 दफ़ा सही आहे न। हरू सूर पइजी वेंदई टंगुनि में। अॻु में ई छा बचियो हुई वरी पुशअप थो हणी रहंदो कंदो की न संगत। इहो अथव टैलेंट अब्दुल अहद जो माजिद जे बचिड़े जो। हेॾे चयो मां ॼायो आहे ज़िंदगी में मूं बि पुशअप कोन आया आहिनि। हे ॾिसो 17 पुशअप आया 17 पुशअप तव्हां त हणी ॾेखारियो अथव त चलो चले हाथ के साथ। अब आए ॾिसो पहलवान अब आए ॿई मल था वञनि। अब विड़ो हलो अचो अचो बा अचो हल दल हल वाह हल वाह फरहान वाह अरे वाह पहलवान हिते सुख थी वियो। अब हाणे हे अचे समुदा हेॾा चुमी ॾियां वाह अचो मल विड़ो हाँ मल न हाणे सम्झा हल वाह हे सुख थी वियो पहिलो। हाणे तूं अच वाह पुशअप हण कराटा सिख ॿिया कराटा अचे वाह अचे हे त चए मुंहिंजो अचे वाह अच्छा हल उहे कर जीअं इहा तोखे कीअं सेखारियूं पुशअप कीअं सेखारे बा भला हल भला कराटा ॿिया सिख ॿिया कराटा ॿुधा ऐं उहे जीअं बाबा ज़ाहिद कंदो आहे उहे कर
जीअं बाबा ज़ाहिद हीअं अॻुण की जीअं हीअं सम्झो करे हलो वाह वाह हे ॾिसो हिनजी टैलेंट ॾिसो ईअं जेको करे ॾेखारे उहो कमेंट्स में मूंखे ॿुधाए ज़रूरु भाई जान जी मोबाइल लॻल ई मां चयो तव्हांखे यार कल्ह असां ॿ टे लफ़्ज़ चयासीं त ॾिसूं अॼु माना मां सुबुह व्लॉग ॾिठो त उन वरी सिलो न आयो ओ हे चार्जर लॻल अथसि हिते मोबाइल लॻल हुअसि त उनजो सिलो न आयो मां वरी भाइरनि खे अज़ीज़नि खे दोस्तनि खे भेणुनि खे भाइरनि खे गुज़ारिश करे ॾिसूं त मतां वरी सपोर्ट करनि ख़ुदा खे मञो सपोर्ट कयो सफ़ा चरिया थी विया आहियूं पागल थी विया आहियूं मेंटर टच मां असांखे अची आहे त अञा छा कयूं हेॾे ॾिसो सपोर्ट कयो तव्हांखे अहिड़ा व्यू ॾेखारींदासीं अहिड़ा नज़ारा ॾेखारींदासीं परेशान थी वेंदव जाम यादि हाणे वरी अॼु लाइ काफ़ी आहे ठीकु आहे अॼु तव्हां सम्झी विया हूंदव जेकी असां हेॾी ॻाल्हि ॿोल कई आहे इन जो को त रीज़न हूंदो सपोर्टिंग आहे इन जो रीज़न ख़ाली मां थो ॿुधायां इन जो रीज़न आहे सपोर्ट ठीकु आहे तव्हां सपोर्ट कंदव त इनशा अल्लाह इन खां भला कॉन्टेक्ट ईंदा माना छा था तव्हां भायो त मोबाइल घणो चार्ज वरी पोइ तव्हां सां मिलंदासीं सुभाणे वारे व्लॉग में वरी ॾिसूं सपोर्ट अचे थी या न पर हाणे अस्सलाम वालेकुम बाय बाय त यार असां वरी चवणु चाहींदासीं सपोर्ट ॾह दफ़ा चयो तव्हांखे सपोर्ट हाणे सपोर्ट न कयो त पोइ असांजी तव्हां सां किटी आहे ठीकु आहे न बाय अॼु जे ब्लॉग में एतिरो ई सही आहे सुभाणे तव्हां सां ॻाल्हि ॿोल थींदी अस्सलाम वालेकुम संगत वेलकम टू बैक अगेन डे 2 डायरेक्ट तव्हां सेलर ते वेही हिकु सुहिणी प्यारी शख़्सियत सां तव्हां सां गॾु मिलूं था माछात कालू तव्हांजे लाइ असांजे भाइरनि पुछियो माछात कालू अॼुकल्ह तव्हांजे ब्लॉगनि में नथो अचे छा मसइलो आहे छो ॿुधा थोरो छो नथो अचे मसइलो कोई न आहे बसि सबको रोज़ी था लॻो पियो आहे ॿुधी मसइलो कोन आहे वांदा थी कोन था सबको रोज़ी था लॻो पियो आहे वांदा थींदा पियो वेहूं था कचहरी कयूं था पाण हाजत कचहरी ॾियार चांहि प्यारी छा कयूं था खीराए ठीकु आहे लव यू चओ छो अच्छा कम में ॾाढा क्यों बादशाह कालू चए थो न छुल्ला गदाणी कातिल पक्का न बादशाह पोइ हिननि खे कहिड़ी सज़ा मिलणु खपे मासूम वीचारे खून कयो अथनि नौजवान जो बसि यार हुनजा बचड़ा बेवा थी विया हुनजी घरवारी बेवा थी वई बसि यार सिंधड़ी सूरनि में आहे हाय अहिड़े मासात कालू सिंधड़ी सूरनि में आहे माना इहे तुंहिंजा वॾा अल्फाज़ आहिनि सो संगत ॿी ॻाल्हि तव्हांखे ख़ुशख़बरी ॿुधायां मासात कालू मङणी करे आयो किरन न शादी कॾहिं न करी हाणे शादी हाणे थोरो गर्मियूं हटनि न पोइ शादी कंदा अला मालिक छारे बि मां शादी कंदो ऐं रियल मज़ाक अलावा वाह मङणी करे आयो अथव मछाल पंहिंजी वरिती अथई जीअं मुंहिंजो मछाल आहे न मछाल ईंदी है न मछाल बादशाह पंहिंजी आहे न हा सही त थी पराए जे पोयां माण्हू केतिरो छोकिरो शादी करे भॻी ॾियो पंहिंजा आहिनि छो हाणे माछात खे छा थोरो टाइम ॾियूं कमु कयूं थोरो रहियल आहे ॿ टे ॾींहंनि जो छो वरी तव्हां छा मिलूं था ॿिए छी में सेलर खां वापसी आहे पंहिंजी घर जी तरफ़ भाई जान पाण फाइनली वरी तव्हां सां मिलूं था रणपट में ॾिसो रुगो ज़मीन जो छो आया आहियूं छो जो असां कुझु ज़मीन कई आहे घणा अलाए जरेब 7-8 जरेब जेको भरान सो पाणी आयो आहे महिल उहो भराइण आयो अबू वरी उनकी लेट मां जाच वरी अबू अला आया थी चयसि मोबाइल बि कोन थो खणी वञे जॾहिं किथे मां थोरो ॾिसी थी चवां सुबुह में अहिड़ी लेट कई थी हेॾी चए थो हाणे पाणी आयो आहे हाणे अचे थो पियो हिन वाह मां पाणी पहुतो अथव अचे पहुचे हे ॿारी आहे ॾेखारियांव ॿिज जी हे थो ॿारी ॿिज जी ॾिसो सुके थो ॿिज सिंधड़ी जी सूरत हाली आहे अथव हे असांजो पंहिंजो बाग़ी हली
ये देखो दी गाला रे बिच सुक दे देखो ए सिंधड़ी दी पानी दरियाब असां का सिंधु दरियाब असां का सुक दे बसा यही हालत देखो ये इधर भी जी कहानी कर फाइनली कलाक जी मेहनत का फाइनली असां पंहिंजी बबारियूं भरायूं हिकिड़ी इहा हिकिड़ी है बाक़ी यार अला थोरकड़ी सम्झो था इहा भरिजी वठे त असां उॾाम कयूं हालत तव्हां ॾिसी सघो था वारी सुभाणे ईंदा आहिनि बारी भराइण गंज थी वियो जलता न बिल्कुल पानी में असां एंजॉय था कयूं जलदा बीठो आहे परियां पू वास्ते ॻाल्हायो चलो वञो सम्झ थोरो थोक द्राबी फाइनली वॾी महिनत खां पोइ कमु थी वियो कंप्लीट वञूं था ले थियण वारा ने मुंहिंजो मां एसी में सुतो पियो हूंदो आहे सुकून क्या किया चलो चलें असांजा जीअं त पाण ॿनी खां मोटियासीं भाउ एॾो मतिलबु छा जीअं चइबो आहे न गर्मी थी वियो छा ॿुधायांव तव्हांखे सो अची कपिड़नि सुधो विझी लत ॾेई सुतासीं उथियासीं त 7 थी विया तकिड़ो टे परे नमाज़ पढ़ी वरी उते ई मुसले ते वेठासीं 20-25 मिंट वरी सिजल थियो नमाज़ पढ़ियोसीं तॾहिं वधीक शूट वग़ैरह न करे सघियासीं सो अली वारे कज़न जी यखी तव्हां ॿुधो था न वॾी यखी अथव हाणे मां कोन थो चवांसि ॿी ॻाल्हि तव्हां मां क्लियर कयां छो मां मोबाइल हणंदो आहियां चार्जिंग में या छा हाणे सभिनी खे ख़बर आहे त व्लॉगर बि आयो हूंदो माना पोइ नंढड़ा खणी इहे शॉट वरी भरींदा आहिनि वरी मां जेके सम्झंदो आहियां रखण जहिड़ा आहिनि उहे एड करे छॾींदो आहियां इफ यू डोंट हाणे त व्लॉग कयूं था ईंदा उमीद आहे की असांजो व्लॉग तव्हांखे सुठो लॻो हूंदो पसंदि आयो हूंदो जे सुठो लॻो आहे पसंदि आयो महिरबानी करे लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कयो सुठा कमेंट कयो माइंड लव यू ऑल अल्लाह हाफ़िज़